नाज़रीन मोहतरम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन कॾहिं कॾहिं के विलाग दिल ते पत्थर रखी रत जा ॻोढ़ा ॻाड़े करणा पवनि था। ही अॼोको विलाग बि मुंहिंजो इन सिलसिले जी हिकु कड़ी आहे। अॼोको प्रोग्राम आहे मुर्क लाइ। मुर्क जंहिंखे सिंध जे अवाम खे मुर्क ॾियणी हुई, ग़रीबनि जे चेहरनि ते मुर्क आणणी हुई, हारियाणियुनि जे चेहरनि ते मुर्क आणणी हुई, शागिर्दियाणियुनि जे चेहरनि ते मुर्क पखेड़णी हुई। उहा मुर्क असां खां जुदा थी वई आहे। उन मुर्क असांजे लाइ हिकिड़ा सवाल छॾिया आहिनि। उन मुर्क असांजे लाइ इहे सवाल छॾिया आहिनि त सिंध जूं नियाणियूं सियासत में अचनि त पंहिंजे लाइ जाइ कीअं पैदा करे सघनि थियूं या नथियूं पैदा करे सघनि। सिंध जिते अॻ में ई औरत जो सियासत में अचणु ॼण त ॾोह आहे। सिंध में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सियासत कई, वज़ीर आज़म बणी, पर हुनजो हिकिड़ो बैकग्राउंड हुयो, हुनजो हिकिड़ो पस मंज़र हुयो। हुनजो ॾाॾे खां वठी, हुनजे वालिद खां वठी, हुनजी अम्मा खां वठी सभु सियासत में। सिंध में मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा सियासत कई, MNA थी, MPA थी। हुनजो वालिद सियासतदान, हुनजो भाउ सियासतदान। मोहतरमा अज़रा पेचुओ साहिबा, हुनजो वालिद सियासतदान, हुनजी ब्रदर सियासतदान, जेको पाकिस्तान जो सदर बि थियो। इहे हिकिड़ा सियासी ख़ानदान आहिनि। इन खां पोइ वरी ससुई पलीजो साहिबा MPA खटी हिकिड़ी बहादुरीअ सां। हाणे ताज़ो गुज़िरियल इलेक्शननि में मोहतरमा शाज़िया मरी साहिबा सीट खटी, पर इहो तादाद तमामु थोरो आहे, न हुजण जे बराबरि आहे। ॿिए तरफ़ सिंध जी सियासत कंदड़ पार्टियुनि में रसूल बख्श पलीजे साहब ख़वातीन में वॾो हिकिड़ो जोश जज़्बो ऐं विलविलो पैदा कयो। उन्हनि वटि हिकिड़ो मुनज़िम गिरोह आहे औरतुनि जो। हू धरना बि करे सघनि थियूं, हू मार्च बि करे सघनि थियूं, हू जलसा बि करे सघनि थियूं ऐं इंतिहाई मुनज़िम अंदाज़ सां करे सघनि थियूं। ॿियनि पार्टियुनि वटि उहा पोज़ीशन कान्हे का। ॿियनि पार्टियुनि वटि न एतिरो तादादु आहे ऐं न वरी एतिरियूं मुनज़िम ई आहे। कल्ह जंहिं अदड़ीअ जो, जंहिं नियाणीअ जो, जंहिं धीअ जो हादसाती हिकिड़ो मौत थियो आहे, इहो मौत आहे, हादसो आहे, ख़ुदकुशी आहे, आपघात आहे, इहो त असांजा पुलिस जा इदारा ऐं ॿिया जेके क़ानून लागू कंदड़ इदारा आहिनि, इन्हनि वाक़ियनि जी जांच कंदड़ इदारा आहिनि, उहे ई अंदाज़ो लॻाए सघनि था त अहिड़ा वाक़िया छो था थियनि। पर उन सां उहा जिस्कम जी लेडीज़ विंग जी अॻुवान हुई। ऐं सम्झां थो त घटि में घटि उहे छोकिरियूं जेके सियासत में अचणु चाहिनि थियूं ऐं क़ौमपरस्ती वारी सियासत करणु चाहिनि थियूं, उन्हनि जा हौसला ज़रूरु पस्त थिया। मुर्क जंहिंखे सिंध जे अवाम वटि मुर्कूं पखेड़ियूं हुयूं, उहा चवे थी त मुंहिंजो कातिल मुंहिंजो महबूब निकितो। केॾी दर्द आहे हिननि लफ़्ज़नि। हुनजे जेका डायरी मिली आहे, हुनजी वफ़ात खां पोइ जेके हुनजी ख़ुदकुशी या वफ़ात या जेको बि तव्हां चओ, उन खां पोइ जेका डायरी मिली आहे ऐं जेका सोशल मीडिया ते शेयर थी आहे, उहे ॿ पेज मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हांखे बि पढ़ी ॿुधायां त हिननि में केॾो दर्द आहे, केॾी मासूमियत आहे, केॾो प्यार जो सचो इज़हार आहे ऐं केॾी इन में वफ़ादारी आहे ऐं इन में केॾी पाकाई आहे। हू चवे थी मुंहिंजो कातिल मुंहिंजो ई महबूब निकितो, जंहिं मूंखे बद किरदार सॼो। अलाह अकबर, अलाह अकबर। हुन जान ॾेई छॾी। मुंहिंजो कातिल मुंहिंजो ई महबूब निकितो, जंहिं मूंखे बद किरदार सॼो, जंहिंजी नज़र में मां उन जे दोस्त जी महबूबा रही चुकी हुयसि। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन मां न कढी सघियो। मां उन लाइ हिकु बद किरदार ई रहियमि। उन जी सोच ऐं मां उन सां, उन जी सोच इहा हुई, हुन जो चवण जो मक़सदु इहा आहे त जेकॾहिं हू मूं सां शादी कंदो त मथसि दुनिया खिलंदी। उन सां संदसि जेको किरदारु आहे उहो बद किरदारी में तब्दील थी वेंदो। माना मां एतिरी ख़राबु, मुंहिंजो हिकु ॾोह इहो आहे जो मां औरत आहियां। औरत असांजे समाज में औरत हुजण बि ॾोह आहे। हू मासूमा थी चवे, हू हिकिड़ी जेका सिंध जी अॻुवान आहे औरत सियासत जी, उहा थी चवे, हूअ जेका जिदोजहद में पंहिंजो वक़्तु थी गुज़ारे, हू जेका वफ़ादारीअ जो मिसाल थी क़ाइमु करे, उहा थी चवे त असांजे समाज में औरत हुजण ई ॾोह आहे। हीउ मुआशिरो मर्द जो आहे। मां एतिरी ख़राबु आहियां जो मां जीअणु नथी चाहियां। यानी रुगो हुनखे ताना मिलंदा हुआ हुनजे महबूब तरफ़ां, त हू चवे थी त मां एतिरी ख़राबु आहियां जो मां जीअणु नथी चाहियां। मुंहिंजी दिलि हाणे सुकून थी करे, जंहिं करे हमेशह लाइ हली थी वञे। मरण में सुकून महसूसु थी करे। इहा मुर्क खे ख़बर ई न आहे त हुनजे मरण खां पोइ केतिरा माण्हू मरंदा, केतिरा माण्हू तड़पंदा। केॾी ॾाढाई करे वई आहे सिंध सां, सिंध जे माण्हुनि सां, औरतुनि सां, नौजवाननि सां। यानी हू चवे थी त मां सुकून लाइ मरणु थी चाहियां। असांखे सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे इन्हनि जुमलनि ते सोचणु घुरिजे। मां सुकून
थी चाहियां इहो ॿुधाइण लाइ त मां बदकिरदार हां, ख़राब आहियां, माण्हू खिलंदा, मां जीअण जी आस में छो रहां। पंहिंजे महबूब सैफुर रहमान जतोई खे मुखातिब थी चवे थी, पर सैफ तोखे यादि ख़ुदकशी करण खां अॻु में या पाण खे मारण खां अॻु में या इहो जेको कुझु हुनजो मौत आहे उन खां अॻु में पंहिंजे महबूब खे थी चवे त मां जीअण जी आस में ज़िंदा छो रहां, पर सैफ तोखे यादि ईंदसि, मूं लाइ लुढ़क न लाड़जांइ। अल्लाहु अकबर। मूं लाइ लुढ़क न लाड़जांइ, मुंहिंजी वफ़ा खे यादि करे मातम न कजांइ। मुहबत हिकु दफ़ो ई मिलंदी आहे, उनखे हासिल कबो आहे, न के ख़ुदकशीअ ते मजबूर कबो। ॼणी सैफ खे ॾोरापो थी ॾिए त सैफ मां तोसां मुहबत कई, मां तोखे ज़िंदगी ॾिनी, मां तुंहिंजा अंगल सठा, तूं जीअं चयो मां तीअं कयो, तूं मुंहिंजो क़दुरु न कयो ऐं मुंहिंजी मुहबत मूंखे ख़ुदकशीअ लाइ मजबूर थी करे। उन खां पोइ वरी छा थी चवे, पर मुंहिंजी ख़ुदकशी जो ज़िम्मेवार मां तोखे न लिखी वेंदुमि। अल्लाहु अकबर। मुंहिंजी ख़ुदकशी जो ज़िम्मेवार मां तोखे न लिखी वेंदुमि। मुहबत ते मुहबत ई कातिल हुई मुंहिंजी, जेका मां तोसां कई। सैफ मुंहिंजी मुहबत मुंहिंजी कातिल बणी, जेका मुहबत मूं तोसां कई, जेका मां पाण सां ई गॾु खणी थी वञे। सैफ जेका मूं तोसां मुहबत कई हुई न, उहा मां पाण सां गॾु क़बर में खयूं थी। मुंहिंजे लाइ लुढ़क न लाड़जांइ, मुंहिंजे लाइ माथम न कजांइ। घणा ई ख्वाब खणी अॼु मोकिलायां थी, अलाए कहिड़ा ख्वाब हुआ न्याणीअ जा। तूं ख़ुशि हुजी सदाईं, मुर्क न रहे, पर सैफ जी ख़ुशी ऐं अना ज़िंदाबाद। हीअ आहिनि उहे ॿ पेज जेके उन बेडरूम मां मिलिया आहिनि जितां मुर्क जो लाश मिलियो आहे। ॿिए तरफ़ सैफुर रहमान जतोई, नौजवान सैफुर रहमान जतोई फेसबुक ते लाइव अची चवे थो त मां कराची वियल हुयुमि, मुंहिंजो फ़ोन साइलेंट ते हुयो, हूअ मूंखे फ़ोनूं कंदी रही, मूं बाद में ॾिठो 15-16 कॉलूं हुयूं, मां हुन सां ॻाल्हाईंदो रहियुसि, मां हुन खां सम्झाईंदो रहियुसि, मां हुन खां माफ़ियूं वठंदो रहियुसि, ईअं न कजांइ, ईअं न कजांइ, ख़ुदकशी न कजांइ, पर हू पंहिंजे इरादे ते अटल रही ऐं ख़ुदकशी करण वक़्तु बि उहा मूंसां ॻाल्हाईंदी रही। जॾहिं हुन ख़ुदकशी कई आहे, आपघात कयो आहे, त उन वक़्तु जेको हुन जे हथां फ़ोन किरियो आहे, यानी हीउ पहिरें क़िस्म जो मिसाल आहे अहिड़ो जो जेको माण्हू ख़ुदकशी करे थो, जेका माई ख़ुदकशी करे थी, जेका न्याणी ख़ुदकशी करे थी, फ़ोन हुनजे कन ते आहे, हू पंहिंजे महबूब सां ॻाल्हाईंदी रहे थी ऐं आपघात करणु वक़्तु जॾहिं हुनजो मणको टुटे थो त फ़ोन वञी हेठि किरे थो ऐं सैफ चवे थो त मूं फ़ोन जो आवाज़ु चवे थो त मुंहिंजा हुन सां तमामु वेझड़ा ई वारा घणा गहरा तालुकात हुआ, जंहिंजी ॿियनि खे बि ख़बर हुई। स्टेट एजेंसी वारा चवनि था त हुननि जेको फ्लैट किराए ते वरितो उन में हू ॿई ज़ाल मुड़ुस जे नाले सां लिखियल आहिनि, पर सैफ साहब हुन सां ओपनली खुली करे शादी करण लाइ तयारु न हुयो। साईं जान मोहम्मद पीरज़ादो साहिबु, जेको पाण बि सियासी कारकुन आहे, पाण बि हिमत भरियो इंसानु आहे, उहो चवे थो त असांजी न्याणी जेका आहे उहा कंहिं फैक्ट्री में कमु कंदी हुई, असां खां धार रहंदी हुई, राति जो 8 बजे हुन मूंसां ॻाल्हायो आहे, पर हुन में कंहिं बि क़िस्म जो का अहिड़ी का मायूसी वारी ॻाल्हि, का परेशानी वारी ॻाल्हि, का डिप्रेशन वारी ॻाल्हि, का अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि न हुई जीअं रूटीन में ॻाल्हि ॿोल्हि थींदी उहा ई। राति इन ई मसइले ते कराची प्रेस क्लब में ख़ुदा ॾिन शाह साहिब सां जॾहिं कचहरी थी रही हुई त हुन मूंखे ॿुधायो त अयाज़ लतीफ़ ते चयो आहे त 2 ॾींहं मुंहिंजी सालगिरह खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में हू मूं वटि आई केक खणी। केॾी हू बहादुर छोकिरी जा सियासतदाननि सां केॾा बहितरीनु सुठा स्वभाव वारा तालुकात हुआ। सालगिरह जी मुबारकबाद बि ॾिनई ऐं चयईं त साईं हिते जेको बैंकिंग में नौकिरी करण जी ऑफर आहे, पर हू चवनि था त डिपॉज़िट वारा क्लाइंट वठी अचो, हीअं कयो हूअं कयो, नथी करे सघां, मां दुबई वेंदसि ऐं उते हिकिड़ी मुंहिंजी संगतियाणी आहे जंहिं मुंहिंजी बैंक में नौकिरी जो बंदोबस्तु कयो, उते जॉब स्टार्ट कंदुसि। सैफ साहब हुन सां शादी न कई, शादी डिक्लेयर न कई। कागज़नि में त उहे जेके आहिनि उन्हनि में त जेके स्टेट एजेंसी वारा कागज़ आहिनि जेके पुलिस वटि पहुता आहिनि, जंहिंजो पुलिस एतिराफ़ु कयो आहे त उन में शादी डिक्लेयर थियल आहे। हुन शादी न कई ऐं मासूम छोकिरी असांजे हथनि मंझां हली। हिन मौक़े ते हिकु पीउ जी हैसियत में, हिकु भाउ जी हैसियत में असां छा था चई सघूं। अॼु राति मूं तकीर पे ॿुधी लाइव अयाज़ लतीफ़ पलीज जी नसीराबाद, हू चए पियो त कहिड़ो असां 21वीं सदीअ में पहुची चुका आहियूं, पर असांजे नियाणियुनि खे पसंदि जी शादी जो बि हक़ु कोन्हे। असांजे नियाणियूं पंहिंजो फ़ैसिलो पाण नथियूं करे सघनि, जॾहिं त उनखे इस्लाम ई हक़ ॾिना आहिनि, कानून हक़ ॾिना आहिनि। मुर्क जो मौत, मुर्क जो अलमनाक मौत, मुर्क जो विछोड़ो सिंध वासियुनि खां ख़ुशियूं खसे वियो आहे। मुर्क सिंध वासियुनि ऐं सिंध जे शऊर जे अखियुनि में
लुढ़क ॾेई वई आहे। अॼु जे ओपन सीक्रेट मां पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वार खे इजाज़त ॾींदा। अलाह भाई।